नमस्ते, मैं इंदिरा शबनम इंदू पंहिंजी हिकु कहाणी सिंधीअ जी पढ़ी रही आहियां इंदिरा पूनावाला फेस ते। मुंहिंजी कहाणीअ जो नालो आहे रिश्ता। पढ़णु शुरू थी कयां पई। मां हुनखे ॾिसंदो ई रहियसि। छा पढ़ी रही हुई, मूंखे किथे होश। अजीब हालत हुई दिलि जी। चप ख़ुश्क अखियूं बसि हुनखे ई तके रहियूं हुयूं। अलाह, गज़ब जी कशिश हुई हुन जे आवाज़ में। अजीब दिलकश हुई हुन जी मुर्क। जिते किथे किथां ख़बर पवंदी हुई मुशाइरे में संध्या बहिरो वठी रही आहे, बसि मां वञी हाज़िरियुनि में शामिल थी वेंदो हुउसि। संध्या सां हम कलाम थियणु मूंखे बेहदि ॾुखियो कमु लॻंदो हो। ग़ज़ल पढ़ण खां पोइ उहो पंहिंजो पाण में गुम थी वेंदी हुई, आस पास जे वायुमंडल खां घणो बेनियाज़। जॾहिं सभु संदसि फ़न ऐं सूंहं जे साराह कंदा रहंदा त हिन जूं निगाहूं अलाए किथे हूंदियूं हुयूं, अलाए कंहिं ते हूंदियूं हुयूं। ख़बर न पवंदी हुई त हूअ अलाए कंहिंखे तलाश करे रही आहे, पर संदसि मुंहं ते हिकु मुर्क ज़रूरु हूंदी हुई। तंहिं करे सभिनी खे तसली हूंदी हुई त नाशुक्री कान्हे। एतिरी साराह करण ते हू अहसान मंदीगे जो अहसासु ॾेखारे रही आहे। हिकु मिठड़ी मुल्क सां पंहिंजाइप ऐं प्यार सां भरियल जा हूंदी आहे। मुशाइरे ख़तमु थियण खां पोइ सभु पंहिंजी ॻाल्हियुनि में पूरा हो। को साराहे रहियो हो, कंहिंखे को गिला करे रहियो हो त उनजी निहारे ई नथी, लिफ्ट नथी ॾे। अरे बाप रे, हूअ त मूं तरफ़ अची रही हुई। मुंहिंजे दिलि जी धड़कन तेज़ थी रही हुई। नमस्ते संध्या कई। वाधायूं हुजनि तव्हांखे। मां वाइरो थी हुन ॾांहुं निहारणु लॻुसि। इनाम मिलण लाइ तव्हांखे वाधायूं थी ॾियांव। मां तव्हांजे रुबाइन जो उहो किताबु न पढ़ियो आहे जंहिं ते तव्हांखे इनाम मिलियो आहे। ख़ूब सारा ॿुधी अथमि। मूं अखियूं हेठि करे शुक्रिया बजाईंदा। शायदि इंट्रोवर्ट आहियो या लॼारा या तन्हाई पसंदि। हमेशह कुंड में चुपचाप वेठा हूंदा आहियो। शायदि गहरो सोचो था जो इनामनि पुठियां इनाम पिया खटंदा वञो। मां अलाए छो कुझु बि ॻाल्हाए न पियो सघां। सिर्फ़ु चहिरे ते बसि ख़ुशगवार भाव आहे। उहा पक हिन अञा ॻाल्हाइण जो सिलसिलो वधायो। मिस्टर दीपक, मूं तव्हांजा सभु किताब घणो करे पढ़िया आहिनि। पंहिंजो लिखियल रुबाइन जो किताबु ज़रूरु ॾिजो। चई हूअ अॻिते वधी वई। संदसि पंहिंजाइप मुंहिंजे मन खे भहाइजी वई। मां पाण खे ख़ुशनसीब सम्झणु लॻुसि। यार दोस्त हसद ऐं हसरत जी निगाह सां ॾिसणु लॻा। मुंहिंजे सोच जो सिलसिलो शुरू थी वियो। ज़रूरु हू बि मूं तरफ़ एतिरो ध्यानु ॾींदी हूंदी न, तॾहिं त ईअं वहिंवार कयई। ॼण त सालनि खां सुञाणे, न ॼण त सदियुनि खां सुञाणे। ऐं मूंखे जाचींदी बि रही आहे मां किथे थो वेहां। मुंहिंजो तन मन रोमांस ऐं रोमांच सां भरिजी वियो। 6 महीने खां पोइ वरी हिकु मुशाइरो थियो। मां अॼु ख़ूब सुठे नमूने सां तयारु थियणु लॻुसि। नहरू कुर्तो, पाजामो, जैकेट, शाइरनि वारी शाल बि खणी कुल्हे ते लटकायमि। घर वारीअ खां लिकाए पहिरियों दफ़ो पाउडर जो पफ बि लॻायमि। मैं पंहिंजो पाण खे बि वणणु लॻुसि। पंहिंजे लिखियल रुबाई मजमूअ खे बि सुहिणो कवर लॻायमि। अंदरि हिकु गुलाब जो गुल बि विझी छॾियमि। संध्या खे जो ॾियणो हो। कीअं किताब पेश कंदुसि। उन जी रिहर्सल बि आईने साम्हूं 2 दफ़ा करे छॾी। चहिरे जा एक्सप्रेशन्स बि ठाहियमि त जीअं वधीक सुंदर लॻा। मंच ते ॼण त संध्या ई छांई पई हुई। अॼु हूअ हिकु श्रृंगारिक कविता तरन में गुनगुनाए रही हुई। बरसाति ते लिखियल हिकु गीत हो। संदसि अंदाज़ बयान ते घणा कुर्बान थी रहिया हुआ। हिन गुलाबी कपिड़ा पाता हुआ ऐं मूं हुनखे मन ई मन तख़लुस ॾिनो गुलाबी। छाकाणि त संदसि गिल, चप, ड्रेस ॼण त हिकु गुलाब जो गुल ते लॻी रहिया हुआ। हल्के पगर जूं शबनमी बूंदूं संदसि सूंहं खे सर्च करे रहियूं हुयूं। मूं दस्तूर मूजिबि ख़ुश्क ऐं नीरस कविता पढ़ी ऐं वञी कुंड में वेही रहियुसि। मां लिखण में माहिर हुअसि, पर पढ़ण जो अंदाज़ बयान मूं में न हूंदो हो। ऐं मुशाइरे में शामिल हूंदे बि मां ॼण त मुशाइरे सां बिल्कुलु जज़्ब थी न सघंदो हुउसि। जीअं ई मुशाइरो ख़तमु थियो
मां तमामु तकिड़ो तकिड़ो भीड़ खे चीरंदो वञी गेट अॻियां बीठमि, ॼण त दग झले जितां हूअ पक लॻंदी हुजे। मूं संध्या खे ॾिसी हैलो कई, हुन बि जवाबु ॾिनो। खेसि किताबु ॾींदे हिकदमि चयमि, हलो किथे था चांहि पियूं? संध्या थोरो ॼण त मुंझी, पोइ हामी भरियाई। संदसि चहिरे ते गुलाबी ॼण त गुलाल छायल हो। हिकु विचोली होटल ॾिसी मां अंदरि घिरियुसि, हूअ बि आई, चांहि पीतीसीं। का बि विषय मूंखे ॻाल्हाइणु सम्झ में न पिए अचे। पोइ बि अलाए छो ख़ामोशी, मूंखे त संदसि झिरकीअ वारी चह यादि हुई। चांहि जो सिलसिलो पूरो थियो। मां तव्हांखे घर छॾे अची सघां थो? छो न, हिन वराणियो। स्कूटर ते बि हू हमेशह पंहिंजे सुभाउ वांगुरु गुमसुम वेठल हुई, पंहिंजो पाण में पूरी, पाण खे बिल्कुलु सहेरे ऐं संभाले। कंहिं बि वक़्तु ब्रेक लॻाइण वक़्तु हू मूंखे जीअं न चुंबड़ीए, पर एतिरे क़दुरु जो संदसि छुआ खां महिरूम रहे। मूंखे चिड़ अचणु लॻी, हीअ त बेजान बुत आहे। ख़ैर, मूं ई ॻाल्हाइणु शुरू कयो, कीअं लॻो मुशाइरो? हूअ पंहिंजो राय ॿुधाईंदी रही। मां संदसि आवाज़ जे जादू में वरी खोइजी वियुसि। संदसि घर वेझो अची रहियो आहे। हिन चयो, मां खेसि अची रहियो आहे। हुन चयो, मूं खेसि परखण लाइ चयो, हेॾे तव्हांखे लाहियां घर ताईं? तव्हांजे घर वारनि जो सुभाउ मूंखे त ख़बर न आहे, तव्हां ई ॿुधायो। हुन बहादुरी ऐं बेबाकी सां चयो, असुलु घर हेठां वठी हलो, घर में बि छॾियो। छा हिकु चांहि जो कोप बि न पीअंदा? मां मन ई मन में खगियूं हणणु लॻुसि। मुंहिंजी हिमत वधी वई। लहण वक़्तु खेसि भुणकंदे चयमि, तव्हां नहायती ख़ूबसूरत आहियो। हुन मुस्कुरायो ऐं थैंक्स मञी ऐं ॻाल्हि बदिलाईंदे चयईं, घर हलो, मुंहिंजे घर वारा तव्हां सां गॾिजी पक ख़ुशि थींदा। हूं हल्को टैग ॾींदे चयो, ॿिए दफ़े। हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजे शहर लाइ रवानो थियुसि, घरवारीअ समेत। ख़्यालनि ऐं ख़्वाबनि में त संध्या हुई। 8-10 ॾींहंनि खां पोइ टपाल में कोॾो रंगीन लिफ़ाफ़ो आयो। हथ में खयमि, वज़नदार हो। रंगीन ख़ूबसूरत लिफ़ाफ़े ते रंगीन पेन सां एड्रेस लिखियल लिखावट सुञाणे न सघियुसि। पुठियां बि लिफ़ाफ़े जी एड्रेस लिखियल कोन हुई। कमरे में अंदरि वञी पंहिंजे लिखण वारे मेज़ ते वेठमि, दर ॿेकिरे छॾियमि। लिफ़ाफ़े खोलण सां निहायती सुंदर रंग जा पना 8-10 निकिरी आया। अखर ख़ूबसूरत न हुआ, पर अंदरि ॻाल्हियूं ऐं अहवाल निहायती दिलकश ऐं ख़ूबसूरत हो। संध्या ख़त लिखियो हो। मुंहिंजी लिखियुनि ते संदसि तासरात हुई। संदसि चहिरो अखियुनि अॻियां पियो फिरियो। संदसि मिठियूं लातियूं बातियूं संदसि सारा हिकु हिकु लफ़्ज़ हुन जो पढ़ियो। मुंहिंजे किताबनि सां सरगोशियूं कयूं हुअईं। हुन खेसि मुंहिंजी ॿोली बेहदि वणी हुई। गज़ल ऐं नज़म यादि करणु लॻी हुई। हिकु कलाकार खे ॿियो छा घुरिजे जो ॿियो कलाकार हसद करण जे बदिरां चाहक बणिजी पवे। मां पाण खे अॻे खां वधीक बहितरीनु साहित्यकार सम्झणु लॻुसि। हिन लिखियो हो, उथंदे वेंदे ॼण त मूंखे तव्हांजी तात आहे। हिन पासे अचो त कंहिं कमु सांगे त मूंखे ज़रूरु मुंहिंजे घर में पेरो पाइजो ऐं पाण सां पंहिंजा के किताब बि आणिजो। मूं कंहिं न कंहिं बहाने सां हिन जे शहर वञण जो गॾिजण जो सोचे वरितो हो। खेसि तुर्त ख़त लिखियो त मां 2-3 ॾींहंनि में तुंहिंजे शहर में अची रहियो आहियां। मूं हुन जे शहर अची पंहिंजे मिट माइट जे घर मां लथो हुअमि। फ़ोन कयो। आवाज़ मुंहिंजो ॿुधी हूअ त ॼण जंस नचण लॻी। अची विया? किथे लथल आहियो? जल्दी मुंहिंजे घर अचो, हाणे हलिया अचो, मां वठणु अचांव? संध्या जी मूंसां गॾिजण जी हेतिरी इच्छा ॾिसी मां मुंझी वियुसि। मूंखे शाम जो वक़्तु ॾिनो। पहिरीं त मूंखे ॿाहिरि गॾिजण लाइ चयो, संदसि घर में न, पर उहो बार बार चई रही हुई त घर में ई अचो। मूंखे संध्या ते ॾाढो गुस्सो आयो। घर में बि कंहिं शादीशुदा स्त्रीअ सां गॾिजण लाइ का सुरीली जॻह आहे? हेतिरी बेचैनी, हेतिरी बेताबी मां संध्या लाइ खणी आयो आहियां। हिन खे तन्हाई में गॾिजण जी तमन्ना, हिन खे सदियुनि खां न मिलंदड़ प्यारु ॾियणु। गुस्से में मूं हुनखे मोगी मोथी छसी बि चयो। वरी ख़्यालात पलटो खाइणु लॻो। थी सघे तूं अकेली रहंदी हुजे, उन लाइ बार बार घर में थी सॾाए। अॻे दफ़े बि न चयो त मोकिलाइण वक़्तु घर हलो। ज़रूरु हिन जे घर में तन्हाईअ जो वायुमंडल हूंदो, आज़ादु ख़्यालनि वारा हूंदा। शायदि मां ई बेवकूफ़ आहियां, औरत खे सम्झणु ॾाढो मुश्किल आहे। थोरा किताब पंहिंजा पाण सां खयमि। धड़कंदड़ दिलि, खुमारियल मन ऐं शरीर सां मूं दरवाज़ो खड़कायो। दरवाज़ो खोलींदड़ 8-10 सालनि जो छोकिरो हो। सुहिणो, गोल मटोल, नंढड़ो बिंदरो। चईं, हलो अंकल, मम्मी तव्हांजो इंतज़ारु करे रही आहे। मां वाइरो थी वियुसि।
अंकल तव्हांजो फोटो किताबनि ते आहे न? मम्मी ॿुधायो तव्हीं अॼु हिते अचणु आयो? वेहो। मां हेतिरे नंढड़े ॿार जी सियाणप भरी गुफ़्तगू ॿुधी वाइरो थियुसि। थोरो नाराज़गी संध्या ते अचणु शुरू थी त भई पंहिंजे पुट खे बि विहारे छॾियो अथसि। पाणी जो गिलास ऐं बिस्किट खणी हिकु 12-13 साल जी सांवरी सलूनी सुंदर अखियुनि वारी बालिका अंदरि आई। हलो अंकल, स्वागत। मम्मी बसि इजाती अचे। मूं ॿिन्ही ॿारनि खां हाल अहिवाल वरितो। ॿई कलाकार हुआ। छोकिरी कथक में मशहूरु नृतकी ऐं पेंटिंग में माहिर। छोकिरो डांस, तरण, घोड़ेसवारी, बैडमिंटन, कराटे, जूडो रांदियुनि में माहिर। मां त अहिड़े गरम जो स्वागत ॾिसी के क़दुरु पंहिंजी ख़राबु नियत खां धुॾणु लॻुसि, ॾकणु लॻुसि। ॿई ॿार मूं ते ॿधार पिया वञनि। मुंहिंजे प्रस्ताव हुअण जो ऐलान करे रहिया हुआ। पंहिंजी डायरी में मूंखां वीचार लिखाए वरिताऊं, सही बि मूंखां वरिताऊं। ऐं हुन वक़्तु संध्या बि अची वई ऐं ॿारनि खे मिठी छिरब ॾींदे चयईं, अरे अंकल खे ईअं तंग कबो आहे छा? मूं ॾांहुं माफ़ी तलब निगाहनि सां निहारींदी रही। मूं ॾांहुं माफ़ी तलब निगाहनि सां निहारींदे चयईं, तव्हांखे घणो त तंग न कयां? हू मुस्कुराईंदे वराणियो, न, मूंखे त उहो बि विसरी वियो आहे त मां तव्हां सां गॾिजण आयो आहियां। मां हिननि ॿिनि ॿारनि जी कशिश में प्यार में ॿधिजी वियोसि। तमामु ज़हीन, चएवान ऐं कुदरती ॾांव सां भरियल आहिनि इहे ॿई ॿार। शाल परमात्मा हिननि जो वार विंगो न करे। हिन अहसानमंद नज़र सां ॾिठो ऐं ॿारनि खे चयईं, हाणे असांखे डिस्टर्ब न कयो। तव्हांजे अंकल में तमामु घणो कमु अथमि। टई ॿिए कमरे में 1 मिंट लाइ हलिया वञो। चंद थोरनि मिंटनि में ॿई ॿार घर मां रवाना थियण लॻा। चङो मम्मी, हुते गॾिजंदासीं, चई करे बाय बाय करे हलिया विया। कमरे में शांति थी वई। सॼे घर में असां ॿई अकेला हुआसीं। हाणे मुंहिंजो वरी ध्यानु वञी हुन में खुपियो। हिन दस्तूरी हाल अहिवाल पुछो ऐं पोइ चयईं, हलो त मां तव्हांखे पंहिंजे घरु ॾेखारियां। हिते मां लिखंदी आहियां, हिते ॾिसो मां पढ़ंदी आहियां। हीअ मुंहिंजी किताबनि जी लाइब्रेरी नंढड़ी। हिते मूं फलाणी रचना लिखी हुई। हीअ मुजस्मो मूंखे बेहदि वणंदो आहे। हीअ मुंहिंजी सितार आहे। हीअ हारमोनियम। हीअ ॾिसो मुंहिंजा कैसेट। हीअ मुंहिंजी धीउ, हीअ मुंहिंजे पुट जा कैसेट। हीअ तमामु झूनी फिल्मुनि जा मुंहिंजा घोट जा। असां चइनिनि जूं पसंदियूं अलॻि अलॻि आहिनि, गाननि ऐं गीतनि जे बारे में। ऐं उहा ॿारनि वांगुरु खिलण लॻी। संदसि हिकु हथु बिल्कुलु मुंहिंजे हथ जे वेझो हो। हू समूरी बिल्कुलु मुंहिंजे वेझो हुई। मूं संदसि हथु पकिड़े वरितो। तमामु नंढड़ा, कोमल, सुंदर आहिनि तुंहिंजा हथ। घर जो कमु करण खां पोइ बि त बि खुहरा न छा आहिनि। हिन पंहिंजो नरमाई सां हथु छॾायो ऐं चयईं, तव्हां हाल में वियो, मां चांहि ठाहे थी अचां। ऐं हाल में विहारे हिकु फाइल मुंहिंजे हथनि में ॾेई वई, जंहिंमें संदसि रचनाऊं हुयूं ऐं मूंखे पढ़ण जी ताक़ीद करे वई। मुंहिंजो समूरो ध्यानु संदसि आहट, संदसि शरीर जे वर वकड़नि, संदसि सुहिणनि पेरनि, खुमारियल अखियुनि, मदहोश कंदड़ आवाज़ में ई अटकियल हो। संदसि ॾिनल फाइल खोलण ते बि दिलि न पई थिए। हूअ चांहि खणी आई ऐं भरिसां वेहंदे चयईं, कीअं लॻियूं मुंहिंजियूं रचनाऊं? ऐं मूंखे हिकु नज़म ॾेखारींदे चयईं, हीअ पढ़ी ॿुधायो। हिन पढ़णु शुरू कयो। हूअ त ॼण त पंहिंजो पाण में ई पूरी हुई, पाण में ई खोयल। घर जो सन्नाटो, हिन जो गहरो मिठो आवाज़, संदसि शरीर जी ख़ुशबू बावड़ो बणाए छॾियो हो। ऐं मुंहिंजा हथ खॼा खेसि भाकुर में भरण जी कोशिशि कई। हिकु पल लाइ हू हीसल हिरणी बणिजी वई। मूंखां पाण छॾाए छलांग लॻाए परे थी बीठी। मां आज़ूनी ज़ारियूं करे लॻुसि, मां तोखे बेहदि प्यारु कंदो आहियां संध्या। गुज़िरियल 4-5 सालनि खां ऐं तूं बि मूंखे बेहदि चाहींदी आहीं। मन सां मन, आत्मा सां आत्मा गॾियल आहे। बाक़ी शरीर जी दूरी छो आहे? प्यारु मतिलबु ई त शरीर जो गॾिजणु, ॿिनि जिस्मनि जो गॾिजणु। हुन आङुर जो इशारो कंदे टांडनि जा ॿरंदड़ अखियुनि सां चयो, ख़बरदार जो अॻिते वधायो। मां तव्हांजूं रचनाऊं लिखण जी पुरस्तार आहियां। मुंहिंजे मन में तव्हांजे खिलखिल किरदारनि लाइ प्यार ऐं हमदर्द ऐं इज़त आयो। ऐं साथी अदीब जा कुझु वीचार वंडणु पाण खे बहितरीन बणाइण जी इच्छा आहे। तव्हां सुठा लेखक आहियो, सुठा शाइर आहियो, इन करे मां तव्हांजी इज़त कंदी आहियां। मन जो रिश्तो, दोस्ती, साहिरप छा सिर्फ़ु पंहिंजे हम जिन्स सां ई थी सघे थो?
छा स्त्री पुरुष जे विच में मन ऐं ख़्यालनि जा रिश्ता मुमकिन न आहिनि? स्त्री छा सिर्फ़ु शरीर आहे? मूं पंहिंजा होश विञाए छॾिया हा। हवासल मुंहिंजो अकुल ऐं ज़मीर खसे वरितो हो। अरे शरीर खां सवाइ कहिड़ो प्यार? प्लेटोनिक लव में मुंहिंजो विश्वास कोन्हे। तूं चयो त तूं मूंखे भाईंदी आहीं, बाक़ी घर में छो सॾायो तो? छो अकेलाइप में गॾीअं? शर्म न कर, मिखिर बि न कर, तूं मॉडर्न आहीं। इहो सभु त कुझु हलंदो रहंदो आहे। मां मतवालनि जा खिस छिकण लॻुसि ऐं हिन मूंखे ज़ोर सां धिको ॾिनो। पाण छॾाए परे थी बीठी, हथ में हिकु वज़नदार ॻौरो पेपर वेट खणी वरिताईं ऐं उलारींदे चईं, हाणे नज़दीक आया त मां तव्हांजो खून करे छॾींदुसि। असां ॿई सहिकी रहिया हुआसीं। संदसि उहा धमकी, साक्षात दुर्गा जहिड़ी भयानक रूप हथ में पेपर वेट ॾिसी मां दहिलजी वियुसि ऐं चुप करे हारियल मां वेही रहियसि। हथ में संदसि पेपर वेट पियो हो, पर ॿिए हथ सां हिन 2 गिलास पाणीअ जा भरिया, हिकु मूंखे ॾिनो ऐं हिकु पाण, ऐं सोफ़ा ते टेक ॾेई गहरा श्वास खणण लॻी, पंहिंजो पाण खे शांत करण लाइ। मुंहिंजी अहिड़ी नीच हालत ते बि संदसि महिमान नवाज़ी ऐं मन जा संस्कार ॾिसी मुंहिंजो मन में तमामु शर्मिंदो थी रहियो हो। बचाव जी ढाल पेपर वेट खे ॾिसी रहियो हुउसि। कमरे में सहकियल सहान खां सवाइ सन्नाटो हो। उहो बि हल्का हल्का ढुक पाणी जा पी रही हुई ऐं मां बि। ओचितो दर खड़को थियो। संध्या पंहिंजा वार ठीकु कया, मुंहं जा भाव बदिलाइण जी कोशिशि कई ऐं दरवाज़ो खोलियो। हिकु डिघो सांवरो विचेले उमिरि जो पुरुष अंदरि दाख़िल थियो। हलो मिस्टर, देर सां त न आयो आहियां। मुंहिंजी पत्नी संध्या तव्हांजे लिखण जी परसतार आहे। मूंखे बि तव्हांजी 2 टे कहाणी पढ़ी ॿुधाए अथई। वाह साहिब, मज़ो अची वियो तव्हां सां गॾिजी, हिकु कलाकार खे ऐं ॿिए कलाकार खे ॾिसण सां। बीवी जी, देर त न थी? ॾिसो, पूरा 2.5 कलाक अॻु दुकानु बंदि करे बंदो हाज़िर थियो आहे। तव्हांखे ही शहर घुमाइण लाइ कार हाज़िर आहे। हिकु सुठी होटल में टेबल बि रिज़र्व कराए छॾियो अथमि। भाई, होम मिनिस्टर संध्या जो ऑर्डर आहे, कीअं टारबो? मुस्कुराईंदे हथ मिलाईंदे ऐं मूंसां मुस्कुराईंदे पत्नीअ ॾांहुं निहारियो। मां पंहिंजे ज़ख़्मियल ज़मीर, तरफ़ंदर अहम ऐं साफ़ दिलि संध्या जे पतीअ खे निहारण लॻुसि। संध्या अंदरि तयारु थियण लाइ हली वई। संध्या जी घोट साराईंदे चयो, साईं, तव्हांजे किरदार, तव्हांजी कहाणियुनि में जो खिलकींदा आहियो, तमामु महान आम माण्हुनि खां अज़ीम हूंदा आहिनि उहे त। मूं कंध सां हा कई ऐं पंहिंजी नई कहाणी जे नायका संध्या जे बारे में सोचणु लॻुसि। हिन जे महानता में मूं बि संदसि लाइ महानता जी भावना सां मुंहिंजो मन बि भरिजी वियो हो। मूं में बि हुन अज़मत जो अहसासु भरे छॾियो ऐं मूंखे किरण खां बचाए वरिताईं।